अस्सलाम वालेकुम। आऊं असगर मलाणो पंहिंजे प्रोग्राम सिंध सलामत अवाम आॾो में प्रोग्राम विथ असगर सिंधी में भलीकार चवां थो समूरनि ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि दोस्तनि खे। नाज़रीन, अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जे उन हिकु नौजवान बहादुर जोधे डोदे बुलबहार दिलेर दिलि रखंदड़ अरेलनि न जेलनि खां किबाईंदड़ हमा जा जबल जेॾा हौसला रखंदड़ न रुॻो सिंध जे कंहिं बि ॿरंदड़ या अणॿढ़ंदड़ इशूअ ते आवाज़ु न उथारियो हुजे। ख़ुसूसन मुसलसल मिसिंग पर्सन जी सरबराही कंदड़ सिंध सभा जो सरवान सिंधी इनाम सां अॼु पाण कंदासीं ख़ुसूसी ऐं मुख़्तसर ॻाल्हि ॿोल। अचो त पाण गॾिजी ॿुधूं। इनाम सिंधी साहिबु, पहिरीं त असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त बैनर खोलण जो सिलसिलो जेको अवां शुरू कयो आहे उन जो असुलु मक़सदु छा आहे ऐं हिन वक़्त ताईं इन बैनर जो अव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिली चुको आहे। हिकु तहरीक आहे, हिकु माण्हू हिकु बैनर जेको असां 1 जून 2022 खां शुरू कयो आहे ऐं असांजो मुतालबो आहे सिंध में गैर सिंधियुनि खां मिल्कियत ख़रीदण ऐं वोट ॾियण जो हक़ वापसि वठो, छो त सिंध सभा ई न पर सिंध जी सॼी साझा सम्झे थी त सिंध हिन वक़्तु धारी आबादकारीअ जे सख़्तु घेराव में आहे। अफ़गानी, बर्मी, बंगाली ऐं ॿियनि सूबनि जा किरोड़, माना लॻभॻि 2.5 खां 3 करोड़ गैर सिंधी हिते मौजूदु आहिनि। सिंध सभा सम्झे थी त सभ खां पहिरियां असां हिन मुतालबे खे पंहिंजनि माण्हुनि जे आॾो ऐं सिंध असेंबली जे आॾो आणियूं ऐं इन खां पोइ हिन जे लाइ असां जेको बिल तौरु हिन खे असेंबली में पेश कयूं, छो त जेसीं ताईं असांजा माण्हू हिन क़ौम सिंध वतन जा माण्हू 7 करोड़ सिंधी माण्हू हिन मुतालबे खे कोन कंदा, तेसीं ताईं असां हिन पंहिंजो मुतालबे खे सिंध असेंबलीअ जे गेट अंदरि दाख़िल न करे सघंदासीं। रिस्पॉन्स जी ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं बि हिकु बैनर हिकु माण्हू, इन में असांखे हुजूम जी बुनियादी तौरु ज़रूरत आहे ई न। हीअ बैनर असांजो रुॻो सिंध असेंबली आॾो ॾियारी सुबुह जो 11 खां 12 ताईं न, पर हीअ ॾियारी दादू में बि खुलंदो आहे, टंडो मोहम्मद खान में बि खुलंदो आहे ऐं हैदराबाद में बि खुलंदो आहे, गबट में बि खुलंदो आहे ऐं इहो असां आहिस्ते आहिस्ते जिते जिते असांजा दोस्त जेको आहे तयारु थियनि था, इहो बैनर वधे थो। इहो बैनर जीअं जीअं सिंध अंदरि वणनि जी हवाउनि जीअं घुलणु लॻंदो त असां पंहिंजे बिल खे तयारु करे असेंबली जे अंदरि गिरी वेंदासीं। काल्ह मज़मत अॼु मज़ामत जी जेका अव्हां विख वधाई आहे, सुभाणे जे लाइ छा सोचियो अथव, कहिड़ी विख खणंदव? ॾिसो, साइंस आर्ट बि आहे, सियासत आर्ट बि आहे, साइंस बि आहे। असीं सम्झूं था त ॾाके खां ॾाके असांखे चढ़णो पवंदो, छो त जेसीं ताईं असां सां गॾु असांजी क़ौम न बीहंदी तेसीं ताईं असां खटे न सघंदासीं। हिन लाइ कल्ह ताईं असां मुज़मत त न, सिंध सभा पहिरें ॾींहं खां मुज़मत नाहे कई। सिंध सभा हमेशह मज़ाहिमत कई आहे, हमेशह उथी बीठी आहे, हमेशह ललकारियो आहे। पर जेको तव्हांजो सुवालु आहे त सुभाणे जे असांजा हक़ नथा मिलनि, असांजी इज़त जेका 73 सालनि में खसी वई आहे, असांजी सुञाणप ते जेको धाड़ो आहे, असांजे वसीलनि ते ऐं असांजे शहरनि ते जेको धाड़ो आहे, जे उन में मामला हल नथा थियनि हिन पुरअमन जदोजहद सां, त पोइ इहो तय आहे त सिंध जे बका जे लाइ, सिंधी क़ौम ऐं ईंदड़ नसुलनि जे ख़्वाबनि जी साबिया जे लाइ असांखे जेके बि एफर्ट्स वठणा पिया उहे वठंदासीं। भले उन में हथियारबंद जदोजहद बि थी सघे थी ऐं उन सां गॾोगॾु नाफ़रमानी बि थी सघे थी। समूरा अरबा हलाईंदासीं, छो त असांजो वतन सिंध, असांजी जित सभ खां पहिरियां सिंध। असां सिंध खां वधीक न शख़्सियतुनि खे, न नज़ीरनि खे, न तंज़ीमुनि खे सम्झूं। इनाम सिंधी साहिबु, इन में को शक न आहे, ख़ासि तौर ते मिसिंग पर्सन जे हवाले सां त अव्हां मुसलसल जेको आवाज़ु उथारियो आहे, कॾहिं हुजूमनि सां त कॾहिं अकेला, हिन वक़्तु अव्हां बिल्कुलु अकेला थी विया आहियो। उन जो असुलु सबबु छा आहे? उहो हुजूम केॾांहुं विया, उहे माण्हू केॾांहुं विया, उहे मर्द मुजाहिद जेके अव्हां सां गॾु हूंदा हुआ, अॼु उहे छो न आहिनि? उन जो असुलु सबबु छा आहे? छो जो हिन वक़्तु बि कई खंभियल नौजवान जेके मिसिंग पर्सन आहिनि,
त ज़ाहिर आहे त जेके हुजूम उन वक़्तु हूंदो हो उहो बि मिसिंग पर्सन जे हवाले सां हूंदो हो ऐं अॼु बि उहे मिसिंग पर्सन आहिनि, पर अॼु हुजूम न आहिनि। अव्हां जी अकेलाई जो असुल सबबु छा आहे? अॼु अकेला छो आहियो? कॾहिं मन मापोड़ी कॾहिं केरु शी, सिंधीअ में हिकु चवणी बि आहे त कॾहिं भरीअ में कॾहिं भाकुर में, इहो हलंदो रहंदो आहे। असां इहो सम्झूं त अॼु हू अकेलो थी वियो आहे त इन जी माना इहा आहे त हू नाकाम आहे, ईअं न आहे। हू अॼु बि बीठो आहे, हुनजो बीहण जेको आहे उहो फतेह जी निशानी आहे, विक्ट्री आहे। कल्ह असां सां हुजूम हुया, कल्ह असां जंहिं बाग ॾांहुं वियासीं पए उन में हुजूमनि जी ज़रूरत हुई, कॾहिं हुजूम गॾिजी बीठा। अॼु असीं फुटपाथुनि ते ऐं सिंध जे राहनि रस्तनि ते चौराहनि ते बीठाऊं, उते असांजी तहरीक इहा आहे त हिकु माण्हू हिकु भेनर। पर पोइ बि अमीर ॾिसो था, जीअं असां सां कामिर शबीर बीठो आहे, असां सां असांजो वॾो साईं ज़ाहिद बीठो आहे, साईं ज़ाहिद दिगारी साहिबु बीठो आहे, या साईं हुसैन डायरी बीठो आहे, ही नौजवान गभरू बीठा आहिनि। त आउं अकेलो या थोरनि में न आहियां। शहीद बशीर कुरैशीअ इहो चई छॾियो आहे त हिकिड़ो सिंधी लखनि जे बराबरि थींदो आहे। ऐं हू इहो ई अर्ज़ु कयो त कल्ह असां GHQ वियासीं पए, GHQ जे लाइ असांखे उन्हनि जे बंदूकनि, उन्हनि जे दहमान, उन्हनि जे ॾहकाव खे मुंहुं ॾियण जे लाइ हिकु वॾे हुजूम जी ज़रूरत हुई। अॼु असां ही बैनर फ़क़ति ऐं फ़क़ति ही बैनर पंहिंजे 7 करोड़ सिंधी क़ौम जे लाइ खणी बीठा आहियूं। ऐं इहो बैनर हिकु माण्हू हिकु बैनर तहरीक असांजी सिंध सभा जी आहे, जेका पहिरीं जून खां असां शुरू कई आहे। इन जे करे असांखे घणे हुजूम जी ज़रूरत न, घणनि बैनरनि जी ज़रूरत आहे। भले उहो हिकिड़ो ई माण्हू खणी बीहे, छो त असांखे मैसेज पंहिंजनि माण्हुनि खे पुॼाइणो आहे। बुनियादी सबबु इहो आहे असांजी क़यादतुनि जे अंदरि ॾहकाव, असांजे सिंध जी सियासी पार्टियुनि जी क़यादतुनि अंदरि नाअहली ऐं काहली जो अंसर वधी वञणु, या उन्हनि जी पोड़ाइप, या उन्हनि जी बीमारी, या उन्हनि जे गोॾनि जो सूरु, या उन्हनि जे चेर जो सूरु। छो त हू कंहिं बि रीति जिदोजहद लगातार रखण में न रुॻो दिलचस्पी नथा रखनि, पर उन सां गॾोगॾु हू लगातार जिदोजहद खे अहम नथा सम्झनि, नंबर 1। ऐं ॿियो छा आहे, हिते जेके सीनियर पार्टियूं आहिनि उन्हनि हिकिड़ा मौत जा खूह, जंहिंमें मोटर साइकिलूं हलाइबियूं आहिनि गोल गोल, उन्हनि पार्टियुनि जे नालनि ते उहे मौत जा खूह ठाहे छॾिया आहिनि, जंहिंमें सिंध जो उहो तबिको जेको सियासत कंदो रहे थो उहो सॼो उन ई मौत जे खूह में बाड़ियल आहे। असां सिंध अंदरि उन मौत जे खूह खे, उन ॾहकाव खे टोड़ण जी जेका शुरूआति 2020 में कई आहे, असीं उन में सफल थियूं पिया, पर अञा थोरो वक़्तु लॻंदो इन मौत जे खूह खे टोड़ण जे लाइ। बाक़ी तव्हां जेको चओ था त फैमिली असां सां गॾु न आहिनि, फैमिली त असां सां गॾु आहिनि, पर हाणे छा आहे त हिकिड़ी फैमिली आहे हैदराबाद पंहिंजो जामशोरे में, हिकिड़ी फैमिली आहे उमरकोट में, हिकिड़ी फैमिली आहे लाड़काने में, कुझु वधीक फैमिलियूं आहिनि, ऐं कंदकोट में कुझु वधीक फैमिलियूं आहिनि। कंहिं बि फैमिलीअ जो कराची अचणु या हैदराबाद में उन्हनि खे घुराइणु असांजी तंज़ीम जे तरफ़ फंड्स कोन आहिनि जो असीं उन्हनि खे किराया भाड़ा ॾेई सघूं या हिते रहाए सघूं। इहो बि उन में हिकिड़ो कारण आहे। बाक़ी असां जॾहिं जॾहिं उन्हनि जे इलाइक़नि में वेंदा आहियूं त उहे असां सां गॾिजी वेहंदा आहिनि, उहे असां सां गॾिजी रोईंदा आहिनि, उहे असां सां गॾिजी पंहिंजा ॾुख सूर सलींदा आहिनि। ऐं इहो जेको बि चवे थो त मूं सां या सिंध सभा सां मिसिंग पर्सन जूं फैमिलीज़ न आहिनि, त इहो हिकिड़ो अफ़वाह आहे, इहा हिकु प्रोपेगेंडा आहे, पर उहे सभु असां सां गॾु आहिनि, सभु गॾु आहिनि। जी इनाम सिंधी साहिबु, अव्हां इहो ॿुधाइजो त अव्हां ही सॼी जदोजहद कीअं था हलायो, मैनेजमेंट कीअं था करियो, ख़र्च पाणी किथां थो अचे? असांजो पेज सिंध सभा जो पेज विज़िट कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त असां हर महीने 13 तारीख़ ते पंहिंजे पेज ते ऐलान कंदा आहियूं पंहिंजे चाहींदड़नि ऐं पंहिंजे सहमतियुनि सां। उन में लिखंदा आहियूं त उहे दोस्त जेके सिंध सभा सां सहमत आहिनि, हीउ ऐलान उन्हनि जे लाइ आहे त सिंध सभा खे फंड ॾियो त जीअं सिंध सभा जोधपुर करे सघे। ऐं असांखे उन पेज जे ऐलान थ्रू फंड मिलंदो आहे हिकु। ऐं ॿियो दोस्त जेके सिंध में मुख़्तलिफ़ जॻहुनि ते आहिनि उहे बि असांखे थोरो घणो फंड्स ॾियनि था, ऐं उहो फंड मूंखे लखनि में कोन थो थिए, हज़ारनि में थिए थो। ऐं असांजो ख़र्च बि लखनि में न आहे, हज़ारनि में आहे। असां हिते सिर्फ़ु कराचीअ खां 3 ऐं हिकिड़ो दादू मो आयो आहे, ॿिया सभु हितां जा ई दोस्त आहिनि। ऐं जेके असांखे हितां जीअं अॼु रमज़ान न हुजे हा त हितां जॾहिं असां एहतिजाज ख़तमु कयो आहे त असांखे मानी बि खाराईंदा ऐं असांखे चांहि बि पीआरींदा। ऐं असांजो ख़र्चु त को अहिड़ो आहे बि कोन, न को असां हिकिड़ो ई बैनर आहे जेको असां जिते वेंदा आहियूं मुंहिंजे बैग में पियो हूंदो आहे, कॾहिं असां इस्तेमालु कयूं था। बाक़ी असां में का बि फॉरेन फंडिंग कोन्हे, न को असां वटि का माण्हू चवंदा आहिनि इंडिया में फंड थो अचे
या चवनि था एजेंसियूं असांजो रतु कढंदियूं, एजेंसियूं असांजा बचा खंभींदियूं, एजेंसियूं असांजे घरनि में घिरंदियूं, एजेंसियूं असांजे वसीला लुटींदियूं, उहे असांखे फंड छाजे का ॾींदियूं, छो त असीं त आहियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु। बाक़ी पंहिंजा ई असांजा बंदा आहिनि जेके 500 रुपया 200 रुपया, हिकिड़े दोस्त 1 रुपयो मोकिलियो आहे, हिकिड़े दोस्त 8 रुपया मोकिलिया आहिनि, असीं उहो भांडारो मेड़े ऐं ॿाहिरि निकिरूं था, पोइ जेतिरी फिनांस हूंदी आहे ओतिरो ॾोड़ंदा आहियूं, न त पंहिंजे घर जे आॾो के चौराहे ते बैनर खणी बीहंदा आहियूं ऐं लाइव थींदा आहियूं, लखनि ताईं पुॼी वेंदा आहियूं। इनाम सिंधी साहिबु, अव्हां खां आख़िरी ऐं अहम सुवालु असांजो इहो आहे, ख़ासि तौर ते जेका पुलिस वर्दीअ सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अव्हां जेका मज़ाहमत कई आहे ऐं कयो पिया, जेकॾहिं सिंध असेंबली जो ज़िक्र कजे त अव्हां जी मज़ाहमत ऐं सरकार जी ख़ामोशी जेका सम्झ खां ॿाहिरि आहे, उन जो असुलु सबबु छा आहे? ऐं जीअं हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त पर्दे पुठियां चहिरा कुझु ॿिया हूंदा आहिनि ऐं अॻियां कुझु ॿिया हूंदा आहिनि। छा पर्दे जे पुठियां के अहिड़ा चहिरा आहिनि जंहिंजो अव्हां ते हथु हुजे? जॻह ते चवंदी आहे त सिंध सभा जो बैनर ऐं हिकु माण्हू हले हुजे, पर सिंध सभा जे पोयां 7 करोड़ सिंधी बीठा आहिनि। तव्हां उबावड़ो में ॾिठो जॾहिं असांखे नकाबपोश बंदूक बरदारनि रोकियो त सॼी सिंध उन सर्द रातियुनि में, दिसंबर जे रातियुनि में, रातियुनि जो निकिरी एहतजाज कयूं। असांजे पोयां ई माण्हू बीठा आहिनि ऐं उहा असांजी 7 करोड़ क़ौम आहे। बाक़ी जे केरु ईअं सम्झे थो त असांखे का रिआयत आहे त ईअं कोन्हे। तव्हां ॾिठो हूंदो त असां जॾहिं बि सिंधी असेंबलीअ जे आॾो बीहंदा आहियूं त हू असां सां विढ़ंदा आहिनि, बाक़ी हू असांखे गोलियूं बि हणंदा, उहो वक़्तु अचिणो आहे। हींअर हू धिका गारियूं दड़का असांखे जाम था ॾियनि। असांजो हुते जेका टेंट असां लॻाइणु चाहींदा आहियूं, तव्हां उहा असांखे लाइव ॾिसंदा हूंदो, उहो असांखे न आहिनि लॻाइणु ॾींदा ऐं असां निटण उस में पंहिंजो कलाकु जेको आहे डेली वारो उहो बि गुज़ारींदा आहियूं। ऐं आचर वारो जेको असांजो एहतजाज हूंदो आहे उहो असां भरिसां वणनि जे हेठां वेही पंहिंजो पूरो कंदा आहियूं। बाक़ी जेको केरु सम्झे थो त असांखे का हू रिआयत था कनि या असांजे पोयों के एजेंसियूं आहिनि, त इहा उनजी सोच आहे ऐं उनजे लाइ सियाणनि चयो आहे जंहिंजी सोच। असां त पंहिंजे वतन ऐं पंहिंजे वतन जे बल ते पंहिंजे 7 करोड़ सिंधी क़ौम जे जज़्बनि, नारनि ऐं उन्हनि जे मौजूदगीअ ते बीठा आहियूं। असांखे इन्हनि एजेंसियुनि जी या कंहिं वॾेरनि पीरनि मीरनि जी का बि ज़रूरत कोन्हे। महिरबानी समूरनि दोस्तनि जी। अॼोको असांजो अहम ऐं मुख़्तसर प्रोग्राम सभिनी दोस्तनि ॾिठो ॿुधो। असांजे सिंध सलामत यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾोगॾु असांजे पेज खे सिंध सलामत खे फॉलो ऐं हिन मुख़्तसर वीडियो क्लिप खे ज़रूरु शेयर करण खां कॾहिं न विसारींदा। वरी सुभाणे कंहिं ॿिए महिमान सां पाण हूंदासीं गॾु, तेसिताईं वठंदासीं पाण इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। असां विड़ी वठंदासीं आज़ादी। सिंध मां खबे मुमकिन क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो। सिंध मां खबे मुमकिन क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो। मुहम्मद मेघवाड़ खे आज़ाद कयो। परवेज़ नवानी खे आज़ाद कयो। सैयद इमदाद शाह खे आज़ाद कयो। आज़ाद कयो। मुर्तज़ा जुड़ेजो खे आज़ाद कयो। मोहम्मद खान विगियो खे आज़ाद कयो। दायो के आज़ाद कयो। आसिफ चकड़ के आज़ाद कयो। खुदा भट्टी के आज़ाद कयो। डॉक्टर फतेह महमद कोसो के आज़ाद कयो। वेद मेड़क के आज़ाद कयो। अयूब कादड़ो के आज़ाद कयो। हमीद मीरानी के आज़ाद कयो। शबीर कबरानी के आज़ाद कयो। कयूम मोबाई के आज़ाद कयो। अच्छा गुरु था आज़ादी। अच्छा गुरु था आज़ादी। अच्छा